खड़ा ॾिस जीन दुनिया मामा तुंहिंजो अकेलो सालो हा न। हाँ बिल्कुल बिल्कुल। मूं ते थोरो कर, मुंहिंजे पीउ ॾाॾे ते थोरो कर, तूं बि निकुर ऐं पंहिंजे भाउ खे बि कढ। जेकॾहिं तूं नथो वञणु चाहीं त खॾ में पओ, पर हुन निभागे खे त चओ वञे, मूं वटि राशन ई कोन्हे। यार वॾी ॻाल्हि थो करी, रुॻी निभाग राशन कोन्हे, पाणी कोन्हे, पानी कोन्हे। वरी हे छा आहे भई, छा खणी आयो आहीं? हे वठ अटो, हिन में खंड, पत्ती, लूण, मिर्च सभु अथई। रुगो तो खाधे जा महणा ॾी। खाधे जा महणा मतलब त हे राशन पंहिंजे लाइ वठी आयो आहीं? हा न, मां पंहिंजो पाण खाईंदुसि, बाक़ी रुगो खट ॾिजे त सुम्हंदुसि। खटू आहिनि ॿ, कीअं तोखे खट ॾियां? राति बि मूं जाॻो कयो आहे। ओ मखण सम्झा हिनखे, हे राशन वठी आयो आहे 2 ॾींहंनि जो, रहंदो अलाए तो वांगुरु 2-3 साल अलाए छा। बाबा जेतिरा ॾींहं बि रहंदो पंहिंजो खाईंदो न, तोखे कहिड़ो तकलीफ़ थी थिए? छॾी छो रहियो पियो हुजे। जॾहिं तूं पंहिंजो खाई पी सघीं थो, पंहिंजो राशन वठी आयो आहीं न, त असांजे हिन ॻोठ में परियां मुक़ाम अथई, उते झूपड़ी ठहियल आहे, वञी उते रह, उते खा पी। जॾहिं हे राज़ी थिए न, पोइ हिनखे हितां वठी वञा, मुंहिंजे घर मां निकुर बस। वॾी ॻाल्हि आहे यार, न हया न शर्म। घर में बे ॿार आयो आहे, लेकिन तो वञी मुक़ाम में रहो। जे मुक़ाम में टिजे राति जो जिन चकरनि जो को ख़ुदा आहे। जिन चक कोन हणंदसि, पर जिन हिन खां टिजंदा आहे शिकिल आहे। माशाल्लाह मां कोन रहंदुमि मुक़ाम में, मां हिते हिन खट ते रहंदुमि। सुम्हंदुसि। खट पिड़ी ॾेई इहो छा हिते खट ते रहंदे? अरे खावां पंहिंजो, रुगो सुम्हण न ॾींदे छा? मां भाउ आहियां हिन जो। हा, मां ॻाल्हि ॿुध, कुझु बि ॿुधण नथो चाहियां। ही शाम ताईं हिन घर में न हुजे, न त मां मूसा खे चई तुंहिंजूं बि टंगूं भंजराईंदुसि, हिन जूं बि टंगूं भंजराईंदुसि। इहो मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे, ॿुधी छॾियो। निकिरो ॿई निकिरो चवां। अरे सालू जॻा ॿार पैसे चरियो आहे। जॾहिं जो ख़बरूं ॿुधई न, सालू सिद्धीरो आहे वॾो, ॾिए न बाक़ी मूसा खे दाह कराए न बछालो। इन करे हीअ करो, ॾींहं जो तूं घर ॾे न अचूं, ॿाहिरि सही आई घुमी फिरी चकर मकर ॾे, राति थिए न हलियो त सुम्ही पओ, मां पाण ई ॿोड़ी थो साॾो आहे। अता सुठो हिन में आहे त हल त हलूं ॻोठ, बाक़ाइदे जे नथो हली पोइ जेका तुंहिंजी सलाह। उमल ही मो कोन न मोड़ंदो, कंहिंखे न कंहिंखे गिले वठी ईंदो, पोइ तूं हुन सां शादी करण जो राज़ तूं ज़रूर ॾेखारजांइ। अदी ही तू छा थी चवी? पर अदी मूंखे ये मुनासिब नथो लगे। तोखे मुनासिब लगे तो या नथो लगे, पर ईअं ई करणो पवंदो, न त इहो ॾेडर असांखे हिते रहण बि कोन ॾींदो। ठीक आहे अदी, मां हुनखे हा कंदसि, पर वधीक हुनखे तूं ई संभाल। हा मुंहिंजी भेण, मां कोशिश कंदसि, पर हे मोह संभालण जहिड़ो आहे त कोन। चवंदा आहिनि गोह खे खणे खुटी त ॻोल्हे शिकारियुनि जा घर। इन शेर अली जो बि गोह वारो मिसाल आहे। मां जो हर बार हर ॻाल्हि खे वता थो दरगुज़र कंदो, पुराणियुनि यारियुनि खे ॾिसी करे, न इहो शेर अली जो हर दफ़े मुंहिंजी ॻिचीअ में पियो थो पवे। पोइ छा सोचो अथई बाबा साईं? गाॾी कढ, पर गाॾी कढ त इन निभागे सां हली मिली अचो। बाबा साईं, शेर अली सां ॻाल्हाइण फिज़ूल आहे, वो हमरा मां हथ कोन कढंदो। करीम जेकॾहिं हथ न कढंदो हमरा मां त मारियो वेंदो। मां त चवां थो पलांद में शेर अली जा 2-3 हमरा ॿधी खणी अचूं। न करीम, पर मां चाहियां थो त शेर अली जूं जेके ग़लत फहमियूं आहिनि उन्हनि खे दूर करणु लाज़मी आहे, छो त न ई मूं शेर अली खे जेल करायो ऐं न ई हिन वक़्तु जेको हमिलो शेर अली ते थियो आहे सो असां कयो। ईअं बिल्कुलु न आहे, ऐं पोइ बि हो असांखे ॾोही थो सम्झे। मां हिकिड़ो चकर शेर अली सां ॻाल्हाइण चाहियां थो, त जेको बि हुन असांजो नुक़सान कयो असां हुनजो पलांद करे चुका आहियूं, ऐं हाणे मां चाहियां थो त शेर अली मुंहिंजे विच में जेका दुश्मनी आहे सा हिते ई ख़तम थिए। पर जेकॾहिं शेर अली हिन दुश्मनी खे ख़तम नथो करे त पोइ शेर अली खे मां ॿुधाईंदुसि त सिजावल खान भोई जो उहो किलो आहे जंहिं किले सां जेको बि टकराईंदो भोर भोर थी वेंदो। हाँ नज़ीर, तो कहिड़ो फ़ैसिलो कयो आहे? तव्हां बि मथां अजायो ज़ोर पिया ॾियो। मां तुंहिंजे मथां को बि ज़ोर कोन पियो रखां, पर नवाब तोखे ज़िंदा कोन छॾींदो। इक़बाल साहब, तव्हां मूंखे आज़ाद कयो, मां ॼणियां ई नवाब खान ॼाणियां। ठीकु आहे,
मां तोखे आज़ाद कयां थो पर नवाब खान जा माण्हू तुंहिंजो पीछो कोन छॾींदा। मां उन्हनि खां पाण ई निकिरी वेंदुसि। ठीकु आहे नज़ीरा, पोइ तूं वञ, पर कोशिशि कजां त नवाब जे माण्हुनि जे साम्हूं न वञजां, न त हू तोखे मारे छॾींदा। साहब, मूंखे आज़ाद करण लाइ तव्हांजी महिरबानी। गुजरा, नवाब खान जे चवण ते नाहक ज़ुल्म नाहे करणो। हाँ साहब, हिते नवाब खान वॾा ज़ुल्म कया आहिनि, पर हिते को बि हुन जे खिलाफ़ आवाज़ उथारण वारो नाहे। नवाब खान जे खिलाफ़ घणा माण्हू आहिनि, पर हू सभिनी खां ताक़तवर आहे, जॾहिं त असां जहिड़ा कानून जा मुहाफ़िज़ हुन जे अॻियां मजबूर आहिनि। सर, तव्हां हुन जे अॻियां छो मजबूर आहियो? ॾिस सोजरा, मूंखां अॻ में 2 ऑफिसर ॿिया बि हुया, उन्हनि नवाब खान सां फिटायो, पोइ तोखे उहे अॼु नज़र अचनि था। मूं जेकॾहिं नवाब खान जे खिलाफ़ को बि क़दम खणण जी कोशिशि करी तूं मुंहिंजी बदली कराए छॾींदो। शेर अली, इहो सजावल खान मुड़ंदो कोन, इहो तव्हांजे मथां जवाबी वार ज़रूर कंदो। बख्शल नंढड़ो ॿार त नहीं, ज़माने जो उथियल वेठल आई, तोखे त सभु ख़बर आहे। जेकॾहिं इन सिजावल मूंसां खौंस कई न त सिजावल पाण त मरंदो ई मरंदो, पंहिंजे माण्हुनि खे बि पाण सां गॾु माराईंदो। वॾा, प्लान थी चुको आहे, माजिद मां हाणे हथ कढो। इन्हीअ माजिद मां हथ तॾहिं कढंदासीं जॾहिं ॻाल्हियूं थींदियूं, ॻाल्हियुनि खां बग़ैर हथ न कढंदो मांस। ॻाल्हियुनि में सिजावल कॾहिं कोन ईंदो। शेर अली, थी सघे थो सजावल खान पंहिंजे हमराह जे अगवा जो केस तव्हांजे मथां लॻाए। बख्शल, इहो सूबेदार नवाब खान जो ख़ास माण्हू आहे। इन सूबेदार खे पलण जे लाइ ऐं इन सिजावल खे झुकाइण जे लाइ जेकॾहिं मूंखे इन नवाब खान सां हथ मिलाइणो पियो न, हथ मिलाईंदे देर न कंदो मांस, मता समझे। बख्शल, इन्हीअ सिजावल खे मां त कॾहिं बि बख्श न कंदो मांस। शेर अली, नवाब खान तॾहिं जो भलो आहे, जेकॾहिं तव्हां हुन वटि हली वेंदव न त थी सघे थो सूबेदार खे पले। जेकॾहिं सूबेदार पलजी थो वञे न, सिजावल खे मुंहुं ॾियण लाइ सग रखूं था, अहिड़ो त हुन सां हशर कंदासीं जो राज ॾिसंदसीं। इहो नवाब खान 2-3 चकर असांजे तॾे ते आयो आहे ऐं तव्हांखे दावत बि ॾेई वियो आहे, उन करे मां चवां थो तव्हां हुन सां मिली अचो। हा वाहिद, वाकई हू 2-3 दफ़ा मुंहिंजे तॾे ते आयो आहे, वञा थो हुन सां मिली थो अचां, ॾिसां त हू कहिड़े पाणीअ में आहे ऐं छा हुन सोचियो आहे मूंसां मिलण जे लाइ, छाजे करे मूंसां ठाह थो करे। इहो सभु कुझु वञण खां पोइ ख़बर पवंदी। जेकॾहिं हुन सचाईअ सां हथ मिलायो त पोइ ही शेर अली हथ मिलाईंदे देरी न कंदो। जेकॾहिं इन्हीअ वॾेरे नवाब खान या पंहिंजी वॾेरकी ॾेखारे आकड़ कई न त पोइ इन सां बि ठाह न आहे, छेड़ो आहे इन नवाब खान वॾेरे सां। त मुंहिंजो नालो शेर अली आहे, 100 गिदड़ बि अहिड़ा मिली अचनि न, इन शेर अली खे कुझु बि नथा करे सघनि। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।